दुनिया में केतिराई ॾाहा इंसान पैदा थिया जन धरतीअ ते इल्म अकुल ऐं दानिश जा ॿूटा पोखिया जन मां ख़ुशबूदार गुल फुटा जन गुलनि समूरीअ धरतीअ खे सुरहाण सां बहकाए छॾियो। अहिड़नि ई ॾाहनि माण्हुनि मंझां सिंध जी सुहारी सरज़मीन ते जनम वठंदड़ हिकु ॾाहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि हो, जंहिं सन 1699 ईस्वी धारे ॻोठ सुईकंदर हाला हवेलीअ में हबीब शाह जे घर में जनम वरितो। जेतोणीक शाह अब्दुल लतीफ़ जा वॾा हरात खां आया हुआ, पर शाह अब्दुल लतीफ़ जो सिंध सां अहिड़ो त लगाव थी वियो जो तारीख़ सिंध ऐं लतीफ़ खे पाण सां ॻंढे छॾियो। यानी जिते लतीफ़ जो ज़िक्र थींदो उते सिंध जो ज़िक्र लाज़मी थींदो, ऐं जिते सिंध जो ज़िक्र थींदो उते लतीफ़ जो ज़िक्र बि यकीनन थींदो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिते पंहिंजे शाइरीअ में तसव्वुफ़, प्यार, अमन, भाईचारे, मोहबत जो ज़िक्र कयो आहे, उते पंहिंजे हक़नि लाइ वॾी विढ़ांद जी ॻाल्हि पिणु करे थो। शाह लतीफ़ जिते न्याज़ निवड़त जी ॻाल्हि करे थो, उते हणभाला, विड़ भाकुरे आदि ढाल मढार जी पिणु ॻाल्हि करे थो। लतीफ़ साईं घण रुखी शाइर हो। संदसि शाइरीअ में अहिड़ियूं त ख़ूबियूं समायल आहिनि जेकी शायदि कंहिं ॿिए शाइर जे कलाम में नथियूं मिलनि। जेकॾहिं शाह साईं जे रिसाले जे हिकु हिकु सुर ते अलॻि अलॻि बाब तहरीर कजनि त केतिरा ई बाब लिखी सघजनि था। शाह जो रिसालो सिंध जे माण्हुनि लाइ कंहिं मुक़दस किताब खां घटि न आहे, परले ई को अहिड़ो माण्हू हुजे जंहिं शाह जे रिसाले खे न पढ़ियो हुजे। शाह साईं पंहिंजी शाइरी बि साइंस जी मुशाहिदनि खां पोइ लिखी। सिंध तोड़े बलूचिस्तान जे जबलनि खे झांगे ससूअ जा सूर तहरीर कया त सामियुनि ऐं जोगियुनि सां रिहाण करे संदन ज़िक्र बि जीअं जो तीअं कयो। शाह साईं जो अक्सर कलाम जुस्तजू लगातार कोशिश ते ॿधल आहे। लतीफ़ हमेशा ॾोरण जी ॻाल्हि करे थो। सिंध जो लाखीणो लतीफ़ मौसीक़ीअ जी दुनिया में हिकु अलॻि साज़ तंबूरो तारीफ़ करायो। लतीफ़ जा फ़क़ीर अॼु बि भिट जी नगरीअ ते तंबूर जी तार सां लतीफ़ जो कलाम ॻाइनि था। शाह साहब पंहिंजी ज़िंदगीअ जो ॻच हिसो भिट ते गुज़ारियो, जिते अॼु संदसि नाले सां भिट शाह शहर मौजूदु आहे। पाण 63 वरियनि जी उमिरि में 14 सफ़र 1165 हिजरी मुताबिक़ 1752 ईस्वी धारे लाॾाणो करे वियो। पाण आख़िरी ॾींहंनि में कहिड़े मंझि हिसाब हुअण मुंहिंजो हो तरियला झुंगारींदा हुआ। अॼु भिट शाह समेत समूरी सिंध में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 279 उर्स मुबारक इंतहाई सादगी, अक़ीदत, एहतराम सां मल्हायो पियो वञे।